नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त गड्डाब जे इलाइक़े लासी ॻोठ में सिंधी मीडिया तरफ़ां ऐलान सकाफ़त जे सॾु हिकु सिंध सकाफ़त ॾियारो मल्हाइण भरपूर नमूने सां मल्हाइण जे लाइ जसकम ज़िले ओलह जे यूनिट लासी ॻोठ पारां सकाफ़ती तक़रीब कोठाई वई, जंहिंमें जसकम जे सीनियर अॻवान डॉक्टर नियाज़, जसकम ज़िले जे सदर असगर बिरोई, अनवर जमाली, अब्बास जतोई, पप्पू भुट्टो, हाकिम बोज़दार, गड्डाब प्रेस क्लब जे सदर राजा इदरीस खान, SNP जे कायम मकाम चेयरमैन रमज़ान बुलेदी ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवान शहरनि वॾे अंग में शिरकत कई। सकाफ़त तक़रीब दौरान नौजवान क़ौमी गीतनि ऐं सिंधड़ी ते केर न ॾींदो, जीए सिंध वारा जीअनि ते रक़्स कयो ऐं हर तरफ़ टोपी अजरक ऐं सकाफ़त रंग जी बाहर पई नज़र आई। इन मौक़े ते अॻवान चयो है त क़ौमूं ज़िंदा पंहिंजे तहज़ीब ऐं पंहिंजी सकाफ़त खे कॾहिं बि न विसारनि नथा। असांजी सिंध माता जी हज़ारे साल पुराणी सकाफ़त आहे, अॼोको ॾींहुं असां जे लाइ ईद खां घटि न आहे। असां एतिरी मोहबत कयूं था जेतिरी असां पंहिंजी सिंध धरती सां मोहबत कयूं था। ऐं धरती असांजी अज़ीम आहे, जेके साज़िशूं थियनि था कनि पिया था। हीउ जेको असांजो सुभाणे जो मेड़ाको आहे उहो बि हिकु इन जी कड़ी आहे, हिकु सिंध हिकु सकाफ़त। सुभाणे असांखे इहो वाज़िब पैगाम ॾियणो आहे धारियुनि खे त सिंध हिकु आहे, हिकु रहंदी, को बि माउ जो लाल सिंध खे टोड़े नथो सघे। सिंध को कपिड़े जो टुकड़ो न आहे जो तव्हांखे फाड़े ॾींदासीं। सिंध क़ाइम रहंदी, जेसि ताईं दुनिया रहणी आहे तेसि ताईं सिंध क़ाइमु रहणी आहे। सम्झा थो त कुझु सिंध जा बदख़्वाह आहिनि, सिंध जा जेके दुश्मन आहिनि, जेके कुझु लिखियल आहिनि, कुझु ज़ाहिर आहिनि ऐं उहे नासम्झ आहिनि। उहे जिन खे कुदरत जेको आहे सिंध जहिड़ी ख़ुशनसीब माउ जी गोद जेको आहे नसीब कई आहे, असीं उन्हनि खे त चऊं था तव्हां असांजा ॿाहिरि थी रहो। हिते साईं GM जे ख़ानदान खे बि उहो ई हक़ु हूंदो सिंध में जेको कंहिं हिकिड़े आम उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू खे हूंदो। असां वटि को बि फ़र्क़ु न हूंदो मज़हब जे बुनियाद ते, ज़ुबान जे बुनियाद ते, रंग जे बुनियाद ते, नसुल जे बुनियाद ते। असां सभु सिंध जा रवासी आहियूं। इन करे उन्हनि खे सोचणु घुरिजे, सम्झणु घुरिजे त अहिड़ियूं हरकतूं जेके फ़सादी हरकतूं, जेके अॻे पोएं दौर में हू फ़साद करे पंहिंजे वतन खां तड़िजी आया, त उन्हनि खे घुरिजे त हाणे अहिड़े क़िस्म जी हरकत न कनि। न त पोइ जेकॾहिं हितां तड़िजी आहे त ख़ुदा खे ख़बर त कहिड़े हालत में हूंदा। इन करे अचो, सॼी सिंध खे पंहिंजो कयो, सॼी सिंध खे पंहिंजो वतन कयो। असीं तव्हांखे खुले दिलि सां बाक़बूल करण लाइ तयारु आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।